नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे काज़ी अहमद में ख़बर ॾींदा आहियूं त पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल खे अलविदा कंदड़ उहिदेदारनि ऐं कारकुननि पारां निजी होटल ते कोठायल मशावरती काउंसिल में मेंबर हाफ़िज़ुल रहमान जोयो जो ख़िताब। मुझे सथ जा साथी जेके स्टेज ते वेठल आहिनि, प्रेस क्लब काज़ी अहमद जे जेका समूरी टीम आहे, तलका प्रेस क्लब जा सहाफ़ी दोस्तों, तमाम बिरादरीन जा मुझा महबूब दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जी दोस्तों, अता ये घुराइण जो मकसद हिकिड़ो नंढो कट करण ऐं मुशावरत करणु आहे जो असां 10 साल पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल खे ॾिना ऐं उन जा दोस्त असांखे चवंदा आहिनि त तव्हां असांखे वोट कहिड़ा ॾिना। अॼु मूंखां पोलिंग ते जेके वोट ॾिनासीं उन जी रसीद हूंदी आहे, उहा खणी अचणु विसरी वियो, न त उहा खयो पिया आयुमि ऐं उन्हनि खे अॼु ॿुधाइण थो चाहियां त हीउ दोस्त तव्हांजे मुंहं ते चमाटनि त असां केतिरा वोट ॾिना हुया। हर माण्हू जो सियासी हक़ हूंदो आहे कंहिं पार्टी खे रिज़ाइन करणु ऐं कंहिं ॿी पार्टी में वञणु या पंहिंजो सियासी मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करणु, पर असांजा कुझु दोस्त कुझु ॾींहंनि खां मुंहिंजो सोशल मीडिया ते ट्रायल करे रहिया आहिनि। मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां, सियासी आहियो, सियासी रहो, अगर ज़ातियात ते वियो तो मैं करारो जवाब ॾींदोमांव। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।